अपडेट कयो खे कराची में सिंध असेंबली में इंटर बोर्ड के नतीजन की जांच लाइ पार्लियामानी कमेटी जो इजलास। नतीजन ते एतराज़न खे थर्ड पार्टी मैकेनिज्म ज़रिए जांचण जो फ़ैसिलो फैक्ट चेक कमेटी कायम सूबाई वज़ीर सरदार शाह की सदारत हेठ इजलास में सादिया जावेद, मोहम्मद यूसुफ बलोच ऐं ॿिया शरीक। कमेटी बोर्ड सुधारन बाबत असेंबली के सिफारिश भी करे सके थी। सरदार शाह जो चवण है, असां चाहियूं था त ही कमेटी बोर्ड के मुस्तकबिल लाइ वाज़ेह रस्तो तय करे। सूबाई वज़ीर जो चवण है। अपडेट कनासी कराची का सिंध असेंबली में इंटर बोर्ड के नतीजन की जांच लाइ पार्लियामानी कमेटी जो इजलास थियो है। नतीजन ते एतराज़न के थर्ड पार्टी मैकेनिज्म ज़रिए जांचण जो फ़ैसिलो फैक्ट चेक कमेटी कायम सूबाई वज़ीर सरदार शाह की सदारत हेठ इजलास में सादिया जावेद, मोहम्मद यूसुफ बलोच ऐं ॿिया शरीक। कमेटी बोर्ड सुधारन बाबत असेंबली के सिफारिश भी करे सके थी। सरदार शाह जो ये चवण है, असां चाहियूं था त ही कमेटी बोर्ड के मुस्तकबिल लाइ वाज़े रस्तो तय करे। सूबाई वज़ीर जो इहो चवण है। अपडेट कनासी कमेटी बोर्ड सुधारन बाबत असेंबली के सिफारिश भी करे सके थी। असां चाहियूं था त ही कमेटी बोर्ड के मुस्तकबिल लाइ वाज़े रस्तो तय करे। तफ़सील मालूम कनासी शहजाद जलबाड़ी का। जी अपडेट कजो, छा तफ़सीला आहिनि? जी बिल्कुल, इंटर बोर्ड के नतीजन से ॿधण सिंध असेंबली पारा कमेटी जो इजलास अॼु थियो। जेको कमेटी हुई सिंध असेंबली पारा ठहियल हुई, उन जो इजलास थियो। नतीजन से एतराज़न के थर्ड पार्टी मैकेनिज्म ज़रिए जांचण जो फ़ैसिलो कयो वियो है। उन खां पोइ फैक्ट चेक कमेटी कायम कई वई है। सिंध असेंबली में इंटर बोर्ड नतीजन की जांच लाइ पार्लियामानी कमेटी जो इजलास थियो अॼु, जंहिंमें इजलास की सदारत सूबाई वज़ीर तालीम वारे वज़ीर सरदार अली शाह कई। इजलास में कमेटी के मेंबरन सादिया जावेद, मोहम्मद यूसुफ बलोच, एजाज खान, अब्दुल वसीम, मोहम्मद फारूक ऐं ॿियनि शिरकत कई। ही मेंबरन अली खुर्शीदी, सैयदा मारवी राशिदी, आदिल अस्करी, डॉक्टर सिकंदर शोरो, अब्दुल बासित ऐं ॿियनि ख़ासि मेंबरन तौर पिणु शिरकत कई। इजलास में NED यूनिवर्सिटी की वाइस चांसलर जेका डॉक्टर सरोज हशमत लोधी, सेक्रेटरी यूनिवर्सिटी एंड बोर्ड वारी जेका चेयरमैन उन कराची बोर्ड वारी जेका पिणु शिरकत कई। कमेटी के इजलास में गुज़रियल इजलास में कयल फ़ैसिलनि ऐं मुस्तक़बिल जे लाते अमल से गौर विचार किया वियो। इन मौके ते बोर्ड के नतीजन से एतराज़न बाबत गुज़रियल साल की इंक्वायरी जा तफ़सील पिणु पेश कया विया। अॻूणी छंछाण दौरान बोर्ड पारां घटिताई ऐं टेक्निकल पहलुओं की निशानदी कई वई। उन कमेटी की सिफारिश से जिम्मेवार ऑफिसरन के हटाइण की भी सिफारिश कई वई। इजलास में मेंबरन पारां चयो वियो त बोर्ड के जिम्मेवार ऑफिसरन के खिलाफ कार्रवाई करण बदिरां रुगो खेन उहदनि तां हटायो वियो हुयो। सूबाई तालीम वारे वज़ीर ऐं कमेटी चेयरमैन चयो त बोर्ड के कंहिं बि ऑफिसर खिलाफ कार्रवाई लाइ हुकूमत रुगो सिफारिश करे सके थी। इन नतीजन से फैक्ट चेक कमेटी 12 फरवरी ताईं काफ़ी के जायज़े ऐं टेबलोवेशन जो मैकेनिज्म है वो उन बाबत इंक्वायरी रिपोर्ट पिणु पेश कंदी। या कमेटी सरोज लोधी की गुज़रियल इंक्वायरी की सिफारिशन ऐं ईंदड़ 2024 के एतराज़न के जेका नतीजा हुआ उन्हनि जे एतराज़न की हक़ीक़त की बुनियादनि ते जेको आहे उहो फ़ैसिलो करे ऐं उहो रिपोर्ट पेश कंदी। फैक्ट चेक कमेटी तशख़ीश ऐं मार्कशीट जे नतीजन के विच में जो फ़र्क़ु आहे उन जो भी जाइज़ो वठंदी। इस मौके ते सूबाई वज़ीर सैयद सरदार अली शाह चयो त हिन वक़्तु नतीजन ते एतराज़ ऐं उनके हल बाबत हिकमत अमली तय करण आहे। असेंबली कमेटी बोर्ड सुधारण बाबत वधिक मैंडेट वधाइण लाइ असेंबली के सिफारिश पिणु करे सके थी। सरदार अली शाह जो चवणु हुयो त असां चाहियूं था त ही कमेटी बोर्ड के मुस्तकबिल लाइ वाज़े रस्तो तय करे त जीअं मुस्तकबिल के नतीजन की दुरुस्ती ये यकीनी बनाए सघे। जी मेहरबानी आवाज़ अपडेट करण लाइ।